अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। हिंगोरजा में आबादगारनि ऐं हारियुनि पारां शाखुनि वाहन घाटी न थियण ख़िलाफ़ चौथी ॾियारे बि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जॾहिं त बुख हड़ताल क़ाइम रखी आबपाशी खाते जे कामूरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। सियाल माइनर, हिंगोरजा माइनर, समाज माइनर समेत मुख़्तलिफ़ शाखुनि वाहन जी घाटी न थियण ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि पारां कामरेड लोन खान सत्तार, कांडियारो खान सेतो, खुदाबख़्श सेतो, हाजी खान चांद ऐं ॿियनि जी अॻवानी में चौथे ॾियारे बि सिटी गेट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़ आबादगारनि ऐं हारियुनि इल्ज़ाम लॻायो त शाखुनि वाहन में पाणी नथो पहुचे, जंहिं सबबु पुछड़ियुनि में पाणी नथो पहुचे, जंहिं सबबु पोखियल फसल सड़ी सुकी तबाह थी रहिया आहिनि। उन्हनि चयो त आबपाशी कामूरनि वटि दाह ॾिनी आहे पर केर बि दाद वसी करण लाइ तयारु नाहे। उन्हनि चेताव ॾिनो त असांजो एहतिजाज मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।